जी त नाज़रीन अॼु असां मौजूदु आहियूं साईं मांझी फ़क़ीर जे ॻोठ में ऐं सालियानो साईं जो वाल साहब जो उर्स मुबारक थींदो आहे ऐं अॼु साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं मांझी फ़क़ीर। साईं ख़ुशि आमदीद सिंधी फिल्म टीवी स्टूडियो। साईं तव्हांजो महिरबानी लख लाख। अच्छा साईं, तव्हां सूफ़ी फ़नकारनि में तमामु घणो मथे उभरी आहियो। अच्छा, जंहिं दौर में काफ़ी फ़नकार हुया, कहिड़ा कहिड़ा फ़नकार हुया ऐं उन्हनि में तव्हां तमामु घणो उभरी आहियो? फ़नकार सिंध में काफ़ी सूफ़ी फ़नकार थी गुज़रिया आहिनि, तमामु जेके असां अॻु में थी गुज़रिया आहिनि जन सूफ़ी जे हवाले सां काफ़ी सारो उनजो मवाद अॼु बि मौजूदु आहे मीडिया ते। उन खां पोइ वरी असां सूफ़ी कलाम पढ़ूं था, दरवेश जी ॿोली पढ़ूं था। असां त बचपन खां वठी मतिलबु असांजे आस्थाने ते राग बैराग हलंदो ऐं पोइ असां हिन सां सलाड़े रहिया आहियूं, अॼु ताईं हुन सूफ़ी कलाम पढ़ंदा आहियूं। अच्छा साईं, पोइ तव्हांजो वाल साहब राग वग़ैरह कंदो हुया? न, बाबा साईं राग कंदो न हुयो, बाक़ी राग ॿुधण जा शौक़ीन हूंदा। बाबा साईं जे आस्थाने ते वैरागी फ़क़ीर सूफ़ी वैरागी ईंदा रहंदा, राग बैराग हलंदो हूंदो आस्थाने ते। अच्छा साईं, पोइ तव्हां मुल्क खां ॿाहिरि बि रहियो? मुल्क खां ॿाहिरि असां सिर्फ़ु दुबई विया आहियूं, बाक़ी मुल्क जे अंदरि तक़रीबन 4 सूबनि में। अच्छा साईं, पोइ साईं लतीफ़ सरकार जी वाई बि तव्हां ॻाईंदा आहियो? लतीफ़ साईं जी वाई असां ॻाईंदा आहियूं पंहिंजे अंदाज़ सां। जीअं लतीफ़ साईं जी वाई ॻाई वेंदी आहे तंबूरनि ते, ईअं कोन ॻाईंदा आहियूं, बाक़ी असां पंहिंजे अख़्तारनि ते लतीफ़ साईं जा कलाम पढ़ंदा आहियूं। अच्छा साईं, पोइ जंहिं दौर में जलाल चंड हुयो या फोटो तारीख़ हुयो, उन टाइम बि तव्हांजो राग हुयो? हा, उहो मूं अर्ज़ु कयो त असां बचपन खां वठी सूफ़ी राग ॻाईंदा हुआसीं। पंहिंजो इहे बि हूंदा फ़नकार, इहे बि ॻाईंदा हूंदा, पंहिंजो रंग ॻाईंदा हूंदा, पर असां बचपन खां वठी पंहिंजो सूफ़ी जेको आहे रंग ॻाईंदा। असांजी दिलचस्पी वरी इन पासे ते घटि रही आहे। अच्छा साईं, कहिड़े सन में तक़रीबन तव्हांजो राग घणो मां घणो मथे उभरियो ऐं माण्हुनि सुञाणणु शुरू कयो? माण्हू त मूंखे सुञाणनि था तक़रीबन, जीअं सोशल मीडिया आहे थियो आहे त वरी बहितर उहो पैगाम मैसेज माण्हू ताईं आसानी सां पुॻो आहे, त वरी उन्हनि खे माण्हुनि महसूसु कयो आहे। अच्छा साईं, इहे जेको तव्हां सालियानो उर्स मुबारक कयो था, हिननि में माशाअल्लाह मूं त अॼु पहिरें चकर आयो आहियां, तमामु घणो ख़र्चो थिए थो। त अच्छा, हिन में साईं छा कुझु दोस्त बि हथ वठाईंदा आहिनि या पंहिंजो ज़ाती ख़र्चो हूंदो आहे? असांजी हिकिड़ी जमायत आहे, मांझाई जमायत, जंहिंमें असांजो हिकिड़ो सिलसिलो हले थो, तालबी मतलूबी जो जेको फ़क़ीरी सिलसिलो आहे उहो हलंदो आहे। पोइ असांजो माना जमायत में पोइ उहे पंहिंजे तरफ़ खां जेको बि हूंदो आहे, पोइ जंहिंखां जेतिरो सरी सघंदो आहे उहो फंड ॾींदो आहे। असां पंहिंजो वाधू ख़र्चु कंदा आहियूं, छा कंदा आहियूं। साईं, तव्हां सां मोहबत करण वारा तमामु घणा आहिनि, इहा ॻाल्हि मूं अॼु हिते अची ॾिठो आहे त तमामु बहितर तव्हांखे सम्झ जीअं माण्हू कंहिंखे चाहे ऐं तमामु घणो जेको सो कंहिंसां मोहबत करे अची निवड़ी मिले, इहो जीअं माण्हू पीरी फ़क़ीर जो कमु हूंदो आहे, त माशाअल्लाह इहो ॾिठो मूंखे वरी हैरत थी। हा, उहो त मूं अर्ज़ु कयो त असांजो सिलसिलो हले थो फ़क़ीरी रंग में तालबी मतलूबी जो, त काफ़ी सारा तालिब आहिनि असांजा जेके उहे इज़त सां मोहबत सां मिलंदा आहिनि। पर हाणे ईअं कोन्हे त का पीरी मुरीदी जेका आम आहे, ईअं कोन्हे। जो उहो असांखे झुकी मिलनि था त असां बि उनखे झुकी मिलूं था। हे प्यार मोहबत जो सिलसिलो आहे, वॾनि खां वठी हलंदो अॼु ताईं। साईं, वॾी मोहबत मूं ॾिठी आहे, वॾी बहितरीनु मोहबत ॾिठी आहे ऐं बेअंदाज़ मोहबत। जीअं माण्हू कंहिंखे वधीक चाहे ऐं वधीक मां वधीक उन सां मोहबत करे, एतिरो मूं अॼु ॾिठो आहे। हा, ज़ाहिरी आहे, मोहबत कंदा, सिंधवासी मोहबत कंदा उनजा कुर्ब आहे। अच्छा जी, तव्हांजो तमामु घणो वॾो नालो आहे सिंध लेवल ते। अच्छा, छा हुकूमत बि कुझु तव्हां सां कुझु हथ वधाए थींदा? हुकूमत कल्चर खाते वारा असांखे घुराईंदा आहिनि, जेके सरकारी प्रोग्राम थियनि था अहिड़ा जेके ख़ासि उन्हनि खे असांखे घुराईंदा आहिनि, असां वेंदा आहियूं। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। ऐं नाज़रीन, जीअं त साईं मांझी फ़क़ीर सां मिलियासीं, साईं जा तमामु घणा हिते फ़ैन मूं अची ॾिठा आहिनि। हू त पंहिंजे सिंध में या मुल्क खां ॿाहिरि बि आहिनि, पर जेको मूं माण्हुनि जी मोहबत ॾिठी आहे हिते पंहिंजे जे ॻोठ में, कैमरामैन गुलज़ार बागराणी सां गॾु गुलाम नबी चांडियो, शहदादपुर।